नासरीन अफ़गानी पठाणनि हथां हैदराबाद में बेदर्दी सां क़त्ल थियल सिंधी नौजवान बिलाल काका जे क़त्ल ख़िलाफ़ टैक्सी ड्राइवरनि मखली प्रेस क्लब ते एहतजाज कयो आहे। उन हवाले सां पेश आहे ठटे मां SS न्यूज़ जे रिपोर्टर तनवीर ख़ासकेली जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुल समूरी सिंध में वधंदड़ वाक़िअनि खां पोइ गुज़िरियल ईद जे ॿिए ॾियारे ते हैदराबाद में पेश आयल वाक़िओ जेको आहे बिलावल काका जेको सिंधी नौजवान खे बेदर्दी सां अफ़गानी पठाण तरफ़ां होटल ते जेको आहे सो ॿेर माण्हू जेको आहे सो तशदुद करे उनखे क़त्ल कयो वियो आहे। इन क़त्ल ख़िलाफ़ समूरी सिंध ते एहतजाजनि उनजो सिलसिलो जारी आहे, पर उहो एहतजाज जो सिलसिलो हिन वक़्तु ठटे ज़िले में बि जेको आहे सो मुख़्तलिफ़ बिरादरीनि तरफ़ां जारी आहे। ऐं ॻाल्हि करियूं त हिन वक़्तु जेका टैक्सी ड्राइवर आहिनि, मखली जा जेका टैक्सी ड्राइवर आहिनि, उन्हनि जो बि हिकिड़ो वॾो अंग असां सां गॾु मौजूदु आहे। उहो बि मखली टैक्सी स्टाफ खां मखली प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई आहे ऐं उहा रैली हिन वक़्तु मखली प्रेस क्लब ते पई थी आहे। नौजवान असां सां गॾु मौजूदु आहिनि, वधी उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कई। उन्हनि में जेको हिन वक़्तु हेॾो सारो वाक़िओ पेश आयो आहे, इन्हनि जो जेको आहे सो छा चवणु आहे वधीक। साईं बिस्मिल्लाह रहमान रहीम। असां त इहो ई इन ई मौक़ुफ़ आहे जिते आया आहियूं। असां शहीद बिलावल काका खे असांजे शहीद कयो वियो आहे। सिंध में तक़रीबन अहिड़ा त घणेई वाक़िआ आया आहिनि पहिरियां बि, पर हाणे जेको हींअर वाक़िओ आयो जेको मतिलबु पठाण एतिरी बदमाशी करे विया आहिनि, लाज़मी हिननि ते बि को हथु आहे, तॾहिं ही बदमाशियूं आहिनि। पर उहो जेको थियो सो थी वियो। हाणे असां न आहे मंज़ूर, हाणे असां न करणु ॾींदासीं न छा। असां गवर्नमेंट खे बि अपील करियूं था, असीं इंतिज़ामिया खे बि अपील करियूं था, बराए महिरबानी इज़त सां असीं नथा चाहियूं को फॾो थिए वरी के शहादतूं थियनि, वरी के माण्हू मरनि, असीं नथा चाहियूं। असां अपील था करियूं गवर्नमेंट खां, गवर्नमेंट कानूननि क़दम खणी उन्हनि खे पंहिंजो दुकाननि खां बरतरफ़ कयो वञे, दुकान ख़ाली कराए वञनि। ऐं ॿी अपील इहा ई गुज़ारिश कई त हिननि ते सर्च ऑपरेशन कयो वञे। जी बिल्कुलु, टैक्सी ड्राइवरनि सिंध सरकार समेत सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां इहा घुर कई आहे त जेको मुआइदो थियल आहे अफ़गानी पठाणनि खे पाकिस्तान में तरसण वारो उनखे रद्द कयो वञे ऐं उन्हनि खे पाकिस्तान समेत सिंध मां बि निकाल करे सिंधी नौजवाननि जे खून सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन दानिश कासकेली सां गॾु राजा तनवीर कासकेली, SS TV ठटो।